टंडो अलहयार जे ॻोठ हाजी उमर खां के पोटो जे रहवासियुनि जो नौजवान जी बाज़ियाबी लाइ टंडो अलहयार प्रेस क्लब आॾो एहतजाज। उन मौक़े ते महबूब काके पोटो, अनवर सादात, आफ़ताब अहमद काके पोटो ऐं ॿियनि खयल नौजवान ऐं ॿियनि खंबियल नौजवाननि जे मासूम न्याणियुनि एहतजाज करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहींदे चयो त गुज़िरियल 11 ॾींहं अॻु पुलिस जे अटालनि ऐं नकाबपोश माण्हुनि असांजे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल करे असांजे नौजवान इदरीस काके पोटो खे खंभे खणी विया आहिनि, जंहिंजो 11 ॾींहं गुज़िरी वञण बावजूद पतो नाहे पइजी सघियो। हुन चयो त असां एसएसपी टंडो अलहयार ऐं हद जी पुलिस सां राब्तो कयो पर केर बि असांजी ॿुधण लाइ तयारु नाहे। जेकॾहिं इदरीस ते के केस वग़ैरह दाख़िल आहिनि त खेसि ज़ाहिर करे अदालत सॻोरी में पेश कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।